अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू आहे बीमार जी नमाज़ जो बयान। त बीमार ते नमाज़ आहे या ना आहे, बीमार की नमाज़ पढ़िजे उन जे बारे में। किताब जो दलील, किताब जो हवालो इरशादुल फ़िक़्ह, मुसन्निफ़ साईं क़िबला मुफ़्ती अब्दुर्रहमान ठठवी। ते कुछ मसला आहिनि जेके तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश थो करियां। मसलो इहो, चरियो या बीमार 5 वक़्त या उन खां घटि बेहोश रहियो, उन बेहोश आयसि त उहे नमाज़ूं क़ज़ा कंदो। जेकॾहिं 5 वक़्तनि खां वधीक बेहोश रहियो त नमाज़ क़ज़ा न कंदो। इन मसले जो दलील आम कुतब में मौजूदु आहे। मसलो, बीमारी सबबु भी नमाज़ नथो पढ़ी सघे त वेही पढ़े ऐं रुकू सजदो करे। जेकॾहिं रुकू ऐं सजदो नथो करे सघे त इशारे सां नमाज़ पढ़ी ऐं रुकू जे इशारे खां सजदे जो इशारो झको करे। जेकॾहिं वेही नमाज़ पढ़े नथो सघे त पुठी भर लेटी क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़े। जेकॾहिं इशारो करण खां आजिज़ आहे त फ़िलहाल नमाज़ न पढ़े। पोइ जॾहिं सही थिए, तंदुरुस्त थिए त पोइ इशारनि सां नमाज़ पढ़े। मसलो, जेकॾहिं इशारे सां नमाज़ पढ़ण जी ताक़त न आहे ऐं अहिड़ी हालत हिकु राति ऐं ॾींहं खां घटि रही त तंदुरुस्ती वक़्तु क़ज़ा कंदो। पर जेकॾहिं हिकु राति ऐं ॾींहं खां वधीक उहा हालत रही त उहे नमाज़ूं क़ज़ा करणु लाज़मी न आहे। इन ई मसइले जो दलील शामी जे अंदरि मौजूदु आहे। मसलो, तंदुरुस्त कुझु रकातूं बीही पढ़ियूं जंहिं बैदि खेसि ओचितो अहिड़ो मर्ज़ लॻो जो उन खे बीहण खां आजिज़ बनाए छॾियईं त वेही नमाज़ पूरी कंदो। इन ई मसइले जो दलील आम कुतब में मौजूदु आहे। त अॼोको मौज़ू तव्हांखे बीमार जी नमाज़ में मूं ॿुधायो। त ॾिसो, नमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, उहो हर हाल में अदा करिणो आहे। क़ुरान मजीद में अल्लाह पाक 700 दफ़ा नमाज़ जो ज़िक्र कयो आहे, पर ॿी रवायत में त 700 खां वधीक अल्लाह पाक ज़िक्र कयो आहे त ॿाहिरां नमाज़ पढ़ो ऐं नमाज़ क़ाइमु कयो, रुकू कंदड़ सां गॾु रुकू कयो, यानी जमात सां नमाज़ अदा कयो। त कहिड़ी बि हालत में कहिड़ो बि उज़ुर हुजे, पर नमाज़ असांखे छॾणी न आहे, नमाज़ असांखे माफ़ु न आहे। नमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, हर हाल में असांखे अदा करिणो आहे। ऐं नमाज़ फ़र्ज़ु कोशिशि कजे त मस्जिद में पढ़िजे। पाड़े वारी मस्जिद जो पहिरीं हक़ आहे, पोइ ॿी मस्जिद जो, त पाड़े में जेकी मस्जिद आहे उन में अची नमाज़ अदा करे। त ॾिसो, शरई हुकुम इहो आहे त बीमार जी नमाज़ जो बयान बि इहो आहे त जेकॾहिं उनखे इशारनि जी ताक़त आहे त इशारनि सां नमाज़ पढ़ी सघे थो, यानी माफ़ु न आहे। ऐं जेकॾहिं हू चरियो आहे त जेसिताईं उनखे होश अचे उन खां बाद में शरीयत जो हुकुम आहे त उहे नमाज़ूं क़ज़ा कंदो। पर जेकॾहिं ज़्यादा थी वियो त उन जे ज़िमे में नमाज़ूं न आहिनि। त असां मुस्लमाननि में ॾिठो वियो इहो आहे त असांजा चङा भला नौजवान जेके ताक़त वारा पंहिंजी सघ रखी सघनि था, हली फिरी सघनि था, जिन में उहा हलण जी ताक़त आहे, उहा सुठी कैफ़ियत आहे, त उन्हनि जे बावजूदि उहे नमाज़ नथा पढ़नि, त इहो हिकिड़ो गुनाह आहे। नमाज़ ॾिसो, अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, असां मुस्लमाननि जे ज़िमे में आहे, हर हाल में अदा करणु खपे। छो त मुस्लमाननि जी निशानी इहा आहे त नमाज़ पढ़े। मुस्लमान उहो हूंदो आहे जेको नमाज़ जो पाबंद हूंदो आहे। ऐं नमाज़ पढ़ण सां इंसानु ॿियनि बुराइयुनि खां बची वञे थो, इंसान जी तंदुरुस्ती सुठी रहे थी, बहाल रहे थी, जिस्म चुस्त रहे थो, सुस्त नथो रहे। त इंसान जी ताक़त ई नमाज़ आहे। इन सलात कानत अलिल मोमिनीन किताब मौक़ूता, बेशक नमाज़ मोमिननि जे मथां वक़्त ते मुक़ररु कई वई आहे। ऐं असलातो मेराजुल मोमिनी, नमाज़ मोमिननि जो मेराज आहे। ऐं ॿी हदीस आहे, असलातो इमादुद्दीन, नमाज़ दीन जो हिकु थंबो आहे। त इन ई थंबे खे असां पकड़ियूं ऐं नमाज़ खे क़ाइमु कयूं, नमाज़ खे अदा कयूं, नमाज़ खे न छॾियूं। असां पाण बि पढ़ूं ऐं ॿियनि खे पढ़ायूं। त अल्लाह पाक खां दुआ आहे छला असां सभिनी मुस्लमाननि खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।